झोल भरिसां देहबपुर जेका ताज़ो यूसी वली मोहम्मद कीरियो में शामिल थी है, जंहिं ॻोठ रईस हाजी फरीद खान मरी जे मौज़ शख़्सियत सियासी समाज जे अॻवान रईस हाजी फरीद खान मरी पंहिंजी मरी बिरादरी तोड़े ॻोठ में रहंदड़ कोरी भील ऐं मेघवाड़ बिरादरी जे सवे माण्हुनि समेत पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे अलविदा चई पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। उन्हीं हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे झोल खां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहन। जी मोहन, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, झोल भरसा ॻोठ हाजी फरीद खान मरी झोल भरसा देहबपुर जेका ताज़ो यूसी वली मोहम्मद कीरियो में शामिल थी आहे जंहिंमें ॻोठ रईस हाजी फरीद खान मरी जे मौजूद शख़्सियन सियासी समाजी अॻवान रईस हाजी फरीद खान मरी पंहिंजे मरी बिरादरी तोड़े ॻोठ में रहंदड़ कोल्ही भील मेघवाड़ जे सवें माण्हुनि समेत पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खे अलविदा चई पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थी वियो आहे। उन हवाले सां संदसि ॻोठ हाजी फरीद खान मरीअ में हिकु तकरीब मुंद वई जंहिंमें PPMNA सांगड़ नवीद डेरो अॻूणे MPA हाजी राणा अब्दुल सत्तार राजपूत सैयद सौबदन शाह राशिदी ऐं कीरिया बिरादरी जे मौजूद शख़्सियन हाजी अली नवाज़ कीरियो PP सिटी झोल जे सदर वडेरे मोहम्मद अवैस ख़ासकेली PP ज़िले सांगड़ जे अॻवान अली हसन कीरियो अमीर अली कीरियो शाहनवाज़ कीरियो PP तालका सिंजोरो जे सदर शेर मोहम्मद रिंद सपाफ ज़िले सांगड़ जे सदर खादम हुसैन ऐं ॿिनि अॻवाननि वॾे तइदाद में शिरकत कई। मोहन, अमां जी महिरबानी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।